नाजिया शागिर्द तंजीम निशात जमात लुआर शरीफ यूनिट खान साहब अब्दुर्रहमान ज़िला बदीन तरफ़ा वन-डे सेमिनार कैरियर काउंसलिंग के उनवान सां थी गुज़रियो, जंहिंमें कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जे हवाले सां फैज़ुल्ला कोरेजो एडिशनल डायरेक्टर FIA जिन लेक्चर डिलीवर कयो। लेक्चरर फैज़ुल्ला कोरेजो FIA एडिशनल डायरेक्टर कराची जिन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बदीन ज़िला ऐं भरपासो पसमानदा हुजण जे करे हितां जा नौजवान कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स ताईं घटि पहुचनि था। हुन नाजिया शागिर्द तंजीम निशात जमात लुआर शरीफ के साराहींदे चयो त नौजवाननि शागिर्दनि लाइ ही तमामु बहितरीन सेमिनार रखियो आहे, जिन मां शागिर्दनि खे काफ़ी नॉलेज मिलंदी। ऐं हिन सेमिनार में शिरकत कंदड़ शागिर्दनि चयो त असां हिन सेमिनार मां तमामु बहितरीन सिख्या हासिल कई आहे ऐं अॻिते बि अहिड़ा सेमिनार कराया वञनि। हिन सेमिनार में नाजिया शागिर्द तंजीम निशात जमात लुआर शरीफ मरकज़ी नायब सदर नूर मोहम्मद कोरेजो, जनरल मैनेजर पीराफ लुआर शरीफ मीर सिकंदर खान जमाली साहब, ज़िला बदीन सदर सोहेल अहमद जुणेजो, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी मोहम्मद यासीन टालपुर जिन ख़ुसूसी शिरकत कई।